नाज़रीन, कश्मीर जे वापारी सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ अक़लियती वफ़द IG सिंध सां मुलाक़ात कई आहे। मुखी सुरेश जी अॻुवाणी में हिंदू बिरादरी जे वफ़द IG सिंध रफ़त मुख़्तियार सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। वफ़द IG सिंध कश्मीर में अमन अमान जे सूरतहाल बाबति आगाही ॾिनी ऐं पांधी सागर कुमार खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते IG सिंध जो SSP अमजद शेख सां टेलीफोनिक राब्तो करे खेसि पांधी सागर कुमार खे जल्द बाज़ियाब करण जी हिदायत कई। IG सिंध चयो त ताज़ो ई अक़लियती बिरादरी जे 3 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। हू आईंदा हर महीने कश्मीर समेत ॿियनि ज़िलनि जो दौरो कंदो। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त कश्मीर जे वापारी सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ अक़लियती वफ़द IG सिंध सां मुलाक़ात कई आहे। मुखी सुरेश जी अॻुवाणी में हिंदू बिरादरी जे वफ़द IG सिंध रफ़त मुख़्तियार सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। वफ़द IG सिंध खे कश्मीर में अमन अमान जी सूरतहाल बाबति आगाही ॾिनी ऐं पांधी सागर कुमार खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते IG सिंध जो SSP अमजद शेख सां टेलीफोनिक राब्तो करे खेसि पांधी सागर कुमार खे जल्द बाज़ियाब कराइण जी हिदायत कई। IG सिंध चयो त ताज़ो ई अक़लियती बिरादरीअ जे 3 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। हू आईंदा हर महीने कश्मीर समेत ॿियनि ज़िलनि जो दौरो कंदो।